अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का नाम आया संध्या सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोरोना टेस्ट पॉजिटिव अची वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। पीपी जे योम तासीस जे जलसे के वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदुसि, घर खां कम जारी रखंदुसि, मास्क ज़रूर पायो। कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 40 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। मौतुनि जो अंग वधी 7,843 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,306 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,86,198 थी वियो। फॉल मरीज़नि जो अंग 4,39,063 थी वियो। गुज़िरियल ॾींहुं 1,418 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब। सिंध सरकार सूबे में कोरोना वायरस सबब स्कूल्स कॉलेज समेत समूरा तालीमी इदारा अॼु खां 10 जनवरी ताईं बंदि करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिबि शागिर्दनि खे टेली लर्निंग ऐं ऑनलाइन क्लासिस ज़रिए तालीम मिली वेंदी। स्कूल इंतज़ामिया जनवरी ताईं बंदि रहंदी। सिंध यूनिवर्सिटी में सुभाणे खां गौसपुर के कचेवाड़े इलाके में पुलिस जो 3 मुखबिन निगरी मारिया शेख गुलाम मीराणी ऐं अज़हर शेख की बाजियाबी लाइ ऑपरेशन जागीरानी अलीबख्श जागीरानी अयाज जागीरानी के मारण की दावा। कोर्ट जीएन जागीरानी ते चढ़ाई फायरिंग की देर त जल्द मुखबिन के बाजियाब कराए ॾोहारियुनि खे गिरफ्तार कयो वेंदो। लाहौर की एहतसाब अदालत में शरीफ पुटम खिलाफ मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस की ॿुधणी। शहबाज शरीफ ऐं हमजा शहबाज के प्रूफ गाड़ी में अदालत आंदो वियो। शहबाज शरीफ ऐं हमजा शहबाज की अदालत आमद ते नून लीगी कारकुननि जा नारा। वफाकी हुकूमत अपोजिशन जमायतुनि जा जलसा रोकण लाइ पाबंदियूं सख़्त करण जो फ़ैसिलो कंदे जलसनि जा इंतज़ाम कंदड़नि ऐं सियासी अॻवाननि खिलाफ़ एफआईआर दाख़िल कराइण जो ऐलान करे छॾियो। हमारे वफाकी वज़ीर शिबली फराज जो चवण आहे त अपोजिशन जा जलसा रोकण लाइ हाणे इंतज़ामी तौर ते वधीक पाबंदियूं लॻाईंदासीं। ॼाणी वाणी आवाम जूं हयातियूं ख़तरे में विझण ते क़ानूनी एक्शन थींदो। पार्लियामानी कमेटी जे इजलास में अपोजिशन पारां शिरकत न करणु गैर ज़िम्मेवारी आहे। इजलास में शिरकत न करे अपोजिशन वाज़े करे छॾियो आहे त इहा पार्लियामेंट खे नथी मञे। अपोजिशन खे सियासी पॉइंट स्कोरिंग बदिरां कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ हुकूमत सां सहकार करणु घुरिजे। सीनियर सियासतदान फंक्शन लीग अगवान ऐं अॻूणे ममलिकती वज़ीर फ़कीर जादिम मंगरियो जो मड़ दोरो नारो लॻ ॻोठ वली मोहम्मद मंगरियो में मिठी माफ़ हवाले सिंध जनाज़ नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि हुर हिमायती अॻवाननि कारकुननि इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। फ़कीर जादिम मंगरियो कोरोना वायरस खे कराची जी खांगी अस्पताल में लाॾाणो कयो वियो। मोरो में एलिमेंट्री कॉलेज वटि अणॼातल हथियारबंद नौजवान मुख्तियार सोलंकी के गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। वारसियुनि जो चवणु आहे त कंहिं सां दुश्मनी न आहे। मुख्तियार सोलंकी के क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे।
आवाज़ टीवी सटे सिंधी सकाफ़ती वारिसन सदा आबाद हुजे जे सिरे हेठि 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जी तयारी तेज़ थी वयूं। सिंधी कुनकुर्च में तक़रीबूं, मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, मलमलाखड़ा, स्कूलनि में थींदड़ इंदलठी प्रोग्राम में शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां टैबलोस पेश, क़ौमी गीतनि ते झुमरियूं, गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध अमड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।